लख लगा तभी लाई दम पंहिंजे पीरीअ खे मनाई दम लख लगा तभी लाई दम पंहिंजे पीरीअ खे मनाई दम लख लगा तभी लाई दम पंहिंजे सोने खे मनाई दम लख लगा तभी लाई दम। मां पुछा कयो त अॼु छा ॻाल्हि आहे एॾा हार सिंगार था कजनि भला लॻंदो छा अॼु कंहिंजो झुको अची वई निभागा मस मस को घर में सुकून थो मिले तो सुकून फिटाइण जे लाइ भॻो थो अची न न आहे कोई आहे जंहिंजे लाइ इहे कलाम था ॻाइजनि जंहिंजे लाइ इहे हार सिंगार था कजनि पक ज़रूर कोई ॻाल्हि आहे मां जंहिंजे लाइ बि कयां तुंहिंजो आहे को अधेसो न तुंहिंजो को अधेसो आहे मूं में जंहिंजे लाइ हार सिंगार थी कयां मुंहिंजी मर्ज़ी आहे को मुंहिंजे ख़्वाबनि जो शहज़ादो छा कंदे तूं आहे मुंहिंजे ख़्वाबनि जो शहज़ादो आहे हिकिड़ो मुंहिंजे रूह जो राणो आहे छा कंदे छा तूं ख़्वाबनि जो शहज़ादो आहे पोइ असांखे बि ख़बर पवे थी आहे केरु गौर सां ॿुध मौलाई मुंहिंजे रूह जो राणो थी इंडिया जो दबंग ऑफिसर सलमान खान मोह बि 65 साल जो थी वियो आहे शादी नथो करे अलाए कोई इंडिया में संग नथो मिले अलाए छा हाणे पाकिस्तान वारनि खे तुंहिंजी अफ़ालनि जी ख़बर आहे निकी हाणे कर इंडिया वारनि जा जुगा बर्बाद निकी सुधर आई जे मूंखे गैरत न नंढो हिकु साईं मां कयो छा मुंहिंजी सॼी प्रॉपर्टी खाई वई निकी तुंहिंजे सिंगार जे चक्कर में मुंहिंजी प्रॉपर्टी खाइजी वई तुंहिंजी अयाशी जे चक्कर में मुंहिंजी सॼी प्रॉपर्टी खाइजी वई निकी अरे मां छा तुंहिंजो घर बर्बाद कयो तुंहिंजा पंहिंजा कर तूं त मूंखे बर्बाद करण वारी हिकु तूं आहे निकी ॿियो तुंहिंजो इहो पुट मुंहिंजो चङो भलो नालो हुयो मोर खान उर्फ मोरू मूंखे चए न रख त पंहिंजो नालो मौलाई रख पोइ शादी कंदी साईं मुंहिंजो नालो निकता त तूं मौलाई थी त पोइ शादी कंदी साईं हा त पोइ सिधी ॻाल्हि हुई मुंहिंजी ज़िद हुई त मुंहिंजो नालो निकता त मां मौलाई सां शादी कंदसि अरे निकी मां पूरा 3 साल नादरा जा चक्कर काटिया हुन ऑफिसर खे पैसा ॾिना पोइ वञी मुंहिंजो शनाती कार्ड मौलाई जे नाले सां ठहियो आहे निकी अञा पुछा थी करी दादा खर्ची 100 रुपए दे अरे बस कर खर्ची जा पुत्र बाधा जे बैंक में मैनेजर लॻल आहे कमाया मां खाए रोई ॾंडो वञ काथे कमकार कर सॼो ॾींहुं गपजी में लॻो पियो आहे विभागा पीआ तूं तोखो घुरंदो न ॿिए कंहिंखां घुरंदो ॿिए तो खर्ची मौत थी अचे तुंहिंजो ऐं तुंहिंजे पुट जो मेजारो हिकिड़ो ॾंडो हणी कढींदो अथव हिकिड़े ॾंडे सां तुंहिंजो मेजारो कढींदो अथव बाबा 100 रुपए अम्मा जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायईं छॾीसि पप्पू छॾीसि छो थो ॿुधाईंसि कहिड़ी ॻाल्हि पप्पू न अॻ में 100 रुपए दे अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदोमांइ न तूं बि छा यादि कने मां ॿुधाईंदोमांइ हा ॿुधा ड्रिजना मां ॿुधा मूंखे कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधा जल्दी ॿुधा बाबा ॿुध जीअं तूं सुबुह घरों निकिते न दरवाज़ो खड़कियो अम्मा बुल दे खटको थी बजदी दरवाजे ते वई हा बस कर
बस निकी बस 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 अॼु तुंहिंजा पोल पधरा थींदा। पोइ छा थियो? पोइ न अम्मा दरवाज़ो खोलियो। दरवाज़ो जीअं खोले हिकिड़ो काको बीठो बा। अम्मा खे ॾिसी रोए पियो। अम्मा हुनखे ॾिसी रोए पई। अब्बो अहिड़े ॾींहुं ॾिसण खां पहिरियों मां मरी थियो न निकी। अहिड़े ॾींहुं ॾिसण खां पहिरियों मां मरी थियो न। मूंखे पग तुंहिंजी सूरत ॾिसी मूंखे अंदाज़ो थियो त तूं पहिरें नंबर जी बेवफा आहे निकी। पोइ छा थियो पप्पू? पोइ छा थियो ॿुधा? न ॿुधाईंदो न ॿुधाईंदो। अम्मा मूंखे 50 रुपयो ॾिनो आहे कि पी खे इहा ॻाल्हि न ॿुधा। हाणे तूं 100 रुपयो ॾींदे त तोखे ॿुधाईंदुमि। हा 100 छा आहे पप्पू, मां तोखे पूरा 500 ॾींदुसि पप्पू। पर जल्दी ॿुधाए इहो हुयो केरु? इहो हुयो केरु? जल्दी में ॿुधाए मूंखे। अॼु मां निकी जा फिफड़ कढींदुमि। बाबा हाणे ॿुधायई उहो काको न अम्मा जो पीउ, मां जो नानो ऐं तुंहिंजो सहुरो हुयो। अम्मा खे रोई चए पियो त मां धी हिन लांतीर खे ॾेई फाथो आहियां। ॿई ठगायो निकी, ॿई ठगायो। मां पुट ॿई ठगायो था निकी। मां पुट ॿई ठगायो था। तव्हां मूंखे बर्बाद करे छॾींदव निकी। तव्हां मूंखे बर्बाद करे छॾींदव। सियाणनि सच चयो आहे, सियाणनि सच चयो आहे। मां यकीन न कंदोसि। ज़ाल ज़ामत पुट ॻड़ो मोला ॾेई हयात घुम छड़ो निकी। तव्हां मूंखे बर्बाद करे छॾींदव। खर्ची त पोइ कॾहिं ठगबानी। जहिड़ो तूं तहिड़ो तुंहिंजो पुट, जहिड़ा रूह तहिड़ा ख़तरा। भलो केस पप्पू, भलो केस इहो। हे बि मुड़ुसि करोड़पति असां तबाह कंदासीं। वञ पप्पू पुट जल्दी वञ, पैसा खुलिया कराए। अधु तूं झल अधु मां थी झलिया। वञ लख लॻा त बि लाई दम, पंहिंजे पीरीअ खे मनाई दम।